नाज़रीन, कंबट में सख्त गर्मी सबब गैस्ट्रो जी वबाई सूरत अख्तियार करे वरती आहे। औरतुनि ऐं ॿारनि समेत 30 खां वधीक मरीज़ अस्पताल दाख़िल कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर बादशाह भंड। जी बादशाह, तफ़सीलात खां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मां मूंखे ॿुधाईंदो हलां त पूरी सिंध जी गर्मी जेका आहे उहा शिदत जेका आहे गर्मी जी वधी वई आहे। उन हवाले सां कंबट में बि जेको आहे सो जेका गर्मी जी शिदत आहे 50 खां मथे जेको आहे सेंटीग्रेड गर्मी थी वई आहे। जंहिं सबबु जेको आहे सो गर्मी सबबु जेके 32 खां मथे जेके आहिनि उहे मरीज़ जेके आहिनि उहे गिम्स जे गैस्ट्रो वार्ड में दाख़िल थिया आहिनि। ऐं मां मूंखे ॿुधाईंदो हलां त उन हवाले सां गिम्स डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी ॿुधायो आहे त गिम्स तरफ़ां जेको आहे सो गैस्ट्रो जो अलॻि वार्ड बि जेको आहे सो क़ाइमु कयो वियो आहे। ऐं डॉक्टरनि पारां इहो मशवरो बि ॾिनो वियो आहे ऐं मैसेज ॾिनो वियो आहे त सख़्तु गर्मी खां बचण लाइ माण्हू गरम खाधनि खां पासो कनि, आलो कपिड़ो करे मथे ते इस्तेमालु कनि ऐं थधियूं शयूं वापराइनि। मां मूंखे ॿुधाईंदो हलां त जेके मरीज़ दाख़िल थिया आहिनि उन में औरतूं, मर्द ऐं ॿारड़ा शामिल आहिनि, जिन में ॿारनि में ज़मीर अली, राहिब अली, जिनसार अली शाह ऐं नियाज़ हुसैन ऐं मुस्मात सफिया ख़ातून, महताब अली समेत काफ़ी ॿिया शामिल आहिनि। ऐं 32 खां मथे जेको आहे सो गैस्ट्रो जे वार्ड में जेको आहे सो उहे मरीज़ दाख़िल आहिनि, जिन मां काफ़ी मरीज़नि जी जेका तबियत आहे उहा इलाही सीरियस आहे। डॉक्टरनि पारां जेको आहे सो आवाम खे इहो मैसेज ॾिनो वियो आहे त माण्हू हुन सख़्तु गर्मी खां जेको आहे सो ॿाहिरि निकिरण खां पासो कनि। अगरि को ॿाहिरि निकिरे बि थो त उहो पंहिंजे मथे ते जेको आहे सो आलो कपिड़ो इस्तेमालु कनि ऐं गरम खाधनि खां पासो कनि। जी बादशाह, जी मेहरबानी।